नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी मुझे तव्हांखां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ। तो सॼी दुनिया भॻवान खे प्रार्थना थी करे, हाँ। तो भॻवान असांखे शांती खपे, शांती जे लाइ प्रार्थना थी करे। हाँ। ऐं ॿिए तरफ़ वरी दुनिया में देश में केतिरा झगड़ा लड़ाई सभु लॻा पिया आहिनि। हाँ। ऐं फरिश्तो धर्म वारा पाण में सभु देश वारा लड़ाई झगड़ा पिया कनि। हाँ। त इंसान खे एक्चुअली इहो कीअं सम्झ में ईंदो त असां हिकु तरफ़ चऊं था भाई भाई आहिनि, त इहा सम्झ कीअं अचे की असां सभु पाण में भाई भाई आहियूं, त पोइ असांखे लड़ाई झगड़ा न करणु खपनि, त हुनजे लाइ छा सम्झाइणु खपे? हाँ। ॾिसो त हिकु त पहिरीं ॻाल्हि जो पाण पढ़ी की पंहिंजे शरीर जे अंदरि जेकी आत्मा आहे उहो ई विश्व में जेतिरा बि मनुष्य आहिनि, चाहे मनुष्य तन में जा कहिड़ा बि धर्म हुजनि, हिंदू मुस्लिम चीनी सिख ईसाई, लेकिन सभी धर्मनि में जेका मनुष्य आहिनि न, उन्हनि मनुष्य तन जे अंदरि हिकु आत्मा हूंदी आहे। त आत्मा जे नाते पाण सभु भाई भाई आहियूं ऐं पंहिंजो पिता आहे परम पिता परमात्मा। ऐं आत्मा शांती खे छो थी यादि करे? सभु एॾा माण्हू दुनिया में वॾी वॾी कॉन्फ्रेंस आदि करनि था शांती जे लाइ। छो जी आत्मा जो जेको धर्म हूंदो आहे न, उहो शांती हूंदो आहे। मतिलबु जीअं शरीर ते धर्म पईंदा आहिनि न, मुस्लिम सिख ईसाई हिंदू, त इहे थींदा आहिनि शरीर ते धर्म, लेकिन अंदरि आत्मा जो धर्म कहिड़ो हूंदो आहे? शांत रहणु। छो जी हुनजो घर बि शांती धाम आहे ऐं ॿियो हुनजे पीउ जो नाम बि शांती जो सागर आहे। त हिन करे मनुष्य एॾी वॾी वॾी कॉन्फ्रेंसिस कंदा आहिनि की दुनिया में शांती थिए। छो जी आत्मा खे पंहिंजे धर्म जी यादि ईंदी अथसि की मां शांत रही करे सभु कर्म करां। लेकिन जॾहिं पाण इहे ॻाल्हि खे भुलिजी वियासीं, जॾहिं खां कहिड़ी ॻाल्हि खे की मां शरीर न की मां आत्मा आहियां, शरीर न आहियां, जॾहिं मनुष्य आत्मा इहे भुलिजी वई ऐं पंहिंजे शरीर में भान अची करे कर्म थी करे, भई शरीर ॾिसंदासीं त धर्म रंग रूप इहे सभु नज़र ईंदो। त इन जे कारण लड़ाई झगड़ो थींदो आहे। भई कंहिं मुस्लिम कंहिं बि हिंदू खे कुझु मारी त हुन समय छा यादि ईंदो? हिकु मुस्लिम हिंदू खे मारी, इहे यादि ईंदो न। छो शरीर जो पूरो वेश ॾेखारे में थो ॾे, उहे हिंदू त ज़्यादा अलॻि ई ॾेखारे में ॾींदा आहिनि, मुस्लिम अलॻि ई ॾेखारे में ॾींदा आहिनि, त ॿई लड़ाई कंदा आहिनि। लेकिन इहे ई असांखे स्मृति हुन समय अचे की हिन मुस्लिम धर्म जी जेको मनुष्य तन आहे उन में बि हिकु आत्मा आहे, ऐं मां हिंदू धर्म जो जेको मनुष्य आहियां मूं में बि आत्मा आहे। आत्मा नाते त असां भाई भाई आहियूं न। असांजो कमु आहे शांत रहणु। जीअं सम्झो त इहो जॾहिं यादि रहंदो कि असां आत्मा जे नाते भाई भाई आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे, हिन आत्मा मूंसां बुरो कर्म कई त मुंहिंजो छा कर्म आहे? हुनखे शांती सां सम्झाइणु, परमात्मा बाप खे यादि करे, पंहिंजे पीउ खे यादि करे हुन आत्मा जे लाइ बि सुठो सोचणु। लेकिन इहो पाण खे यादि न ईंदो आहे। छो जी साम्हूं नज़र थो अचे हुन मुस्लिम जी ड्रेस पाए रखी अथई, जेकी मुस्लिम धर्म वारा हूंदा आहिनि, त फटाफट क्रोध अची वेंदो आहे, त लड़ाइयूं थींदियूं आहिनि। त इहो जॾहिं सभु मनुष्य आत्मा इहे सम्झनि कि असां सभु आत्मायूं आहियूं, सभु भाव आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे, त असां दुनिया में सुख शांती सां रहूं न। जॾहिं पाण पंहिंजे घरां हिते आया आहियूं, जीअं नंढो परिवार हूंदो आहे, भई दुनिया जी त पाण पोइ ॾिसूं, पहिरियों पंहिंजे घर में ॾिसूं कि भई नंढे परिवार में आहियूं। नंढो मतिलबु
पूरी जीअं सम्झो ख़ानदान या परिवार जीअं हूंदो आहे त उन में बि माउ पीउ छा सेखारींदा आहिनि कि सभु मिली करे हलो, साथ सां हलो, ख़ुशी सां हलो, एॾो वॾो तव्हांखे सभु ठाहे ॾिनो आहे, सभु करे ॾिनो आहे त शांती सां हलो। त सभिनि जो इहो ई उद्देश्य थींदो आहे। त हाणे जॾहिं नंढे उद्देश्य में पाण एॾी महिनत था करूं त वॾे उद्देश्य मतिलबु दुनिया जो उद्देश्य जेको दुनिया जे सभी पूरी दुनिया जी आत्माउनि जो पीउ आहे, उहो बि पाण खे छा चईंदो आहे, तव्हांखे मां एॾी दुनिया ॾिनी आहे रहण लाइ, त तव्हां सभु शांति सां रहो न, लड़ाई झगड़ो न करो। लेकिन उहो छो थींदो आहे लड़ाई झगड़ो? छो जो पाण शरीर खे ॾिसंदा आहियूं, शरीर जे धर्मनि खे ॾिसंदा आहियूं, इन करे भई हिते ई हिकु परिवार ऐं ॿियो परिवार, हिकु परिवार में भाउ भेण रहनि था ऐं कुझु बि हेठि मथे थी वियो, ॿिनि जे मथां ॿिनि जे कुझु लड़ाई झगड़ो थी वियो, सम्झो ॿियो परिवार सां ॿिए परिवार जेको हुयो हुन सां हुन परिवार कुझु ग़लति कमु कई त उहो हुन समय जेका ॿिनि भाउ भेणनि में लड़ाई हूंदी उहो भुलिजी वेंदा। उन समय हुनखे छा यादि ईंदो, करे इहो त मुंहिंजो भाउ आहे, हिनखे उहो ॿियो परिवार मारे थो त उहो हुनखे बचाईंदो। हुन समय लड़ाई झगड़ो भुलिजी वेंदो। ईअं ई पाण खे पूरे विश्व में हिक ॿिए जे लाइ जॾहिं ईअं सोचंदासीं भई असां सभु भाउ आहियूं, हिते खेल था खेॾूं, शरीर जे नाते सां अलॻि धर्म आहे, आत्मा जे नाते सां हिकु ई धर्म आहे, शांती, तॾहिं दुनिया में शांती थींदी। ठीकु आहे? जी, थैंक यू दीदी। हाँ।